बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नी तारिकुन फ़ीकुमुस सक़लैन किताबल्लाहि व इतरती अहल बैती। नाज़रीन मोहतरम, असांजी क़ुरान और अहल बैत मुतालिक़ मुसलसल गुफ्तगू जारी है। अॼु असां तव्हां सां 10हीं निशस्त में गॾु आहियूं। नाज़रीन मोहतरम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ संदसि उम्मत खे इन्ही ॻाल्हि ते वीचार करण जी ज़रूरत नाहे त नबी साईं पंहिंजी उम्मत लाइ कहिड़ी शइ छॾियाऊं, बल्कि उम्मत खे इहो सोचणु खपे त नबी साईं असांजे लाइ छा छॾियो आहे। छो जो इहो वाज़े आहे त अहल बैत अलैहिमुस्सलाम जे लाइ क़ुरान मजीद में अल्लाह ताला उन्हनि जी तहारत जी गवाही ॾिनी आहे ऐं इहे अहल बैत अलैहिमुस्सलाम आए ततहीर जा मिसदाक़ आहिनि ऐं मासूम आहिनि। लिहाज़ा इहे मिसदाक़ आए ततहीर आहिनि ऐं मासूम आहिनि। इहे जंहिं शइ जे बारे में चवनि त ही असांजी आहे त उहा उन्हनि जी आहे। उन्हनि खां कंहिं गवाही वठण जी या दलील वठण जी ज़रूरत नाहे, यानी उन्हनि खे गवाह पेश करण जी ज़रूरत नाहे। अलबत्ता अगर कोई शख्स खसे वञे उन्ही खां काई शइ, मिसाल जे तौर ते अहल बैत अलैहिमुस्सलाम चवनि त ही बाग़ असांजो आहे, ही मिल्कियत असांजी आहे या ही मेंबर असांजो आहे, त उहा यकीनन उन्हनि जी आहे, मासूम आहिनि, उन्हनि खां गवाह वठण जी ज़रूरत नाहे। अलबत्ता ही जेके ज़ाहिरी शयूं आहिनि, मसलन मेंबर थियो या का अहिड़ी शयूं खसिजी वियूं, त इहे दुनिया वारा खसे सघनि था, इहे गसब करे सघनि था अहल बैत अलैहिमुस्सलाम खां, पर ही उहे मासूम आहिनि जेके शयूं ख़ुदा ॾिनियूं आहिनि इन्हनि खे त या अली अंत क़सीमुन नार वल जन्न, अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलिल जन्न, यानी इहे जेके आहिनि जन्नत जूं सरदारियूं नथा खसे सघनि। लिहाज़ा उम्मत खे इहो सोचणु घुरिजे, इन्ही ॻाल्हि ते वीचार करणु घुरिजे त इन उम्मत जे लाइ नबी साईं छा छॾियो आहे। इहा ॻाल्हि फ़िक्र करण जहिड़ी आहे। नबी साईं पंहिंजी पूरी ज़िंदगी क़ुरान ऐं अहल बैत उम्मत खे ॿुधाईंदा रहिया। बिलख़ुसूस पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि ऐं लम्हनि में बि इहा ताक़ीद करे फ़रमाइनि था, बल्कि एतिरी ताक़ीद जो काग़ज़ और कलम बि घुराइनि था ऐं इहो फ़रमाइनि था इन्नी तारिकुन फ़ीकुमुस सक़लैन किताबल्लाहि व इतरती अहल बैती। आऊं तव्हांजे दरमियान 2 गरियूं शयूं छॾियो थो वञा। हिकिड़ी अल्लाह जी किताब आहे, ॿी मुंहिंजी अहल बैत ऐं मुंहिंजी इतरत आहे। लिहाज़ा इन्हनि ॿिन्ही सां तमस्सुक करिणो आहे ऐं इन्हनि मंझां कंहिं बि हिक खे तर्क करण वारो या क़ुरान खे तर्क करे अहल बैत खे तमस्सुक करे या अहल बैत सां तमस्सुक करे ऐं क़ुरान खे तर्क करे, तो उहो शख़्स ईअं आहे ॼण उन्ही ॿिन्ही मंझां ॿिन्ही खे तर्क करे छॾियो आहे, ॿिन्ही सां तमस्सुक कयो ई न अथसि। लिहाज़ा उम्मत जे लाइ इहो सोच ऐं वीचार करण जी ज़रूरत आहे त असांजे लाइ जेका नबी साईं असांजे लाइ छॾे विया आहिनि, क़ुरान ऐं अहल बैत, इन्हनि सां असां केतिरो तमस्सुक कयो आहे, यानी क़ुरान सां मुंहिंजो केतिरो तमस्सुक आहे ऐं उन्ही सां गॾोगॾु अहल बैत अलैहिमुस्सलाम सां मूं केतिरो तमस्सुक कयो आहे। इहा हर हिक जे सोचण जी ॻाल्हि आहे, हर हिक जे ज़हन में इहा वीचार जी ॻाल्हि आहे त उहो पाण सोचे त मूं केतिरो तमस्सुक कयो आहे। लिहाज़ा जेको बि शख़्स इन्हनि ॿिन्ही खे
या कंहिं हिक खे तरक करे ॼाणे सम्झे त उन जेको आहे सो ॿिन्ही मज़ा कंहिं बि हिक खे तमसुक नाहे कयो, जनाब पैगंबर अकरम जे फरमान खां परे आहे। नाज़रीन मोहतरम, असांजी अॼु जी गुफ़्तगू पूरी थी। इंशाअल्लाह ॿी निशस्त में तव्हां सां गॾु रहंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।